जय झूलेलाल दोस्तों। जूअर जो डोडो है, इन जी रेसिपी मां पहिरियों ई विधी आहे। इन सां गॾु मिक्स वेजिटेबल रायतो कहिड़ो ठाहिजे और कहिड़ी चटनी ठाहिजे अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदसि। जय झूलेलाल दोस्तों, मां मुस्कान आहूजा और तव्हांजो स्वागत आहे मुंहिंजे चैनल हुनर मुस्कान का सिंधी ते। अचो त रेसिपी शुरू कयूं था पिया। त उन लाइ खणंदासीं साओ मसालो ऐं फूदनो। त हिते मां 1 कोप खयो आहे साओ मसालो और 1 कोप फूदनो खयो आहे। 1 इंच अदरक, 2 बसर, 10-12 कलियूं थूम जूं, 1.5 चमचो गिदामिड़ी ऐं 4 सावा मिर्च। ये सभु शयूं चङी तरह पहिरियों धोई वठंदासीं। धोइण खां पोइ खणणो आहे मिक्सी जार में। इन में गॾु विझंदासीं लूणु ऐं पाणी और हिनखे असांखे पीसणो आहे। बिल्कुलु सन्हो पीसे वठंदासीं। हीअ असांजी चटनी तयार थी वई आहे। हिनखे हिकु बाउल में कढी रखंदासीं। हाणे अचो त ठाहियूं था पिया असां रायतो, मिक्स वेजिटेबल रायतो लाइ। हिते खई आहे मां वंगी, गजर ऐं बसर। बिल्कुलु इनखे चॉप कंदासीं सन्हो सन्हो। तव्हां चाहियो त चॉपर जो बि इस्तेमालु करे सघंदा आहियो। हाणे हिकु बाउल में खणंदासीं ॾही। 1 कोप ॾही खई आहे। उनखे चङी तरह विस्क करे वठंदासीं, याने ॾहीअ खे विलोड़ींदासीं। गॾु विझंदासीं थोरो सो पाणी। त 1 कोप मां हिते अगरि ॾही खई आहे त उन में अधु कोप पाणी विझणो आहे, वधीक न, जीअं ॾही जेका आहे घाटी ई हुजे। इन में विझंदासीं लूणु और जेके असां भाॼियूं कटे रखियूं हुयूं उहे बि। भाॼियुनि कटण लाइ तव्हां चाहियो त चॉपर जो इस्तेमालु करे सघंदा आहियो। उन सां भाॼियूं जेके आहिनि बिल्कुलु सन्हियूं सन्हियूं कटजंदियूं आहिनि। गजर, बसर ऐं वंगी इन्हनि खे चङी तरह मिक्स करे वठंदासीं। मिक्स करण खां पोइ इन में लॻाइणो आहे असांखे तड़को, याने राई ॾींदासीं। त हिकु तड़का पैन खणंदासीं, उन में थोरो सो तेल विझंदासीं। उन में विझंदासीं और गॾु विझंदासीं कड़ी पत्तो। इन खां पोइ साओ मिर्च विझणो आहे। त 2 सावा मिर्च खणी 2 अध टुकर करे विझंदासीं। इहो तड़को गरम करण लाइ रखंदासीं और ॾहीअ जे मथां असां विझी रखंदासीं ॻाढ़ो मिर्च। मिक्स न करिणो आहे। मिर्च विझण खां पोइ तड़को विझंदासीं असां। इहो तड़को लॻभॻि तयार थी वियो आहे। इहो गरम गरम सिधो असां विझंदासीं ॾहीअ जे मथां ॻाढ़नि मिर्चनि ते। इहो असांजो मिक्स वेजिटेबल रायतो बि तयार थी वियो आहे। ॾाढो टेस्टी और ॾाढो बढ़िया ठहंदो आहे इहो। और चटनी बि रेडी थी वई आहे। इहो हिकु दफ़ो ज़रूरु ठाहिजो। मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे इहा रेसिपी कीअं लॻी। जूअर जो डोडो, उन सां गॾु मिक्स वेजिटेबल रायतो, याने ॾही भाॼियुनि वारी, और उन सां गॾु खई आहे चटनी। त इहा रेसिपी जेका आहे ॾाढी बढ़िया आहे। हिकु दफ़ो ज़रूरु ठाहियो और मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधायो त तव्हांखे इहो वीडियो कीअं लॻो। और मुंहिंजो वीडियो ॾिसण लाइ धन्यवाद।